मज़मून फिज़िक्स क्लास ॾहों बाब 13 सबक ॿियो रोशनीअ जी मोट रिफ्लेक्शन ऑफ लाइट। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां सनाउल्ला महर। हिन वीडियो में जेको असां अॼु टॉपिक पढ़ंदासीं उहो आहे रोशनीअ जी मोट यानी रिफ्लेक्शन ऑफ लाइट। प्यारा ॿारो, हिन खां पहिरें लेक्चर में असीं इंट्रोडक्शन पढ़ियोसीं ज्योमेट्रिकल ऑप्टिक्स जो, ऐं हींअर असीं बाक़ाइदे उन चैप्टर जो आगाज़ कयूं था। ऐं इन जो जेको पहिरियों टॉपिक आहे उहो आहे रिफ्लेक्शन ऑफ लाइट यानी रोशनीअ जी मोट। तो प्यारा ॿारो, सभ खां पहिरीं असां हिन टॉपिक जे बारे में सम्झंदासीं त हिन टॉपिक जे पढ़ण जा मक़सद कहिड़ा आहिनि, यानी लर्निंग ऑब्जेक्टिव हिन जा छा आहिनि, यानी सिख्या जा मक़सद हिन जा कहिड़ा आहिनि। हाणे इन जे लाइ असां चऊं था, चवे थो अंडरस्टैंड द लॉज ऑफ रिफ्लेक्शन एंड हाउ लाइट इंटरएक्ट्स विथ सरफेसिस, एक्सप्लोर द फॉर्मेशन ऑफ इमेजेस इन प्लेन एंड कर्व्ड मिरर्स। तो प्यारा ॿारो, असांजा हिन टॉपिक जे पढ़ण जा मक़सद इहे आहिनि त रोशनीअ जे अक्सनि जे कानून ऐं मथाशरनि सां उन जे तालुक़ खे पढ़णु, सिधे ऐं मुड़ियल आईने में तस्वीरुनि जे ठहण खे परखणु। चवण जो मतिलबु इहो आहे त रोशनीअ जे ज़रिए जेके असांजूं रिफ्लेक्शन थियनि थियूं उन जा कानून कहिड़ा आहिनि, छाजे करे रिफ्लेक्शन थींदी आहे, उन खां बाद में उन रिफ्लेक्शन जो कंहिं बि मथाशरे कंहिं बि सरफेस ते उन जो तालुक़ु कहिड़ो आहे, उन खां पोइ प्लेन मिरर ऐं कर्व्ड मिरर में उहा रिफ्लेक्शन कहिड़े नमूने सां ठहे थी, या उन में उहे जेके तस्वीरूं ठहनि थियूं उहे कीअं ठहनि थियूं, इन्हनि खे असां सिखंदासीं। उन खां बाद में प्यारा ॿारो, वाई वी स्टडी दिस, ही असां छो था पढ़ूं, छाजे करे असां ही पढ़ूं था। तो इन जे लाइ असां सम्झंदासीं त चवे थो स्टडिंग द रिफ्लेक्शन ऑफ लाइट हेल्प्स अस अंडरस्टैंड हाउ वी सी ऑब्जेक्ट्स, डिज़ाइन ऑप्टिकल इंस्ट्रूमेंट्स एंड डेवलप टेक्नोलॉजीज लाइक मिरर्स, कैमरास एंड टेलीस्कोप। तो प्यारा ॿारो, ही असां छो था पढ़ूं, ही उन जे करे पढ़ूं था त रोशनीअ जी मोट खे पढ़ण सां असांखे ख़बर पवंदी त असां कीअं शयूं ॾिसी सघूं था, ॾिसण वारनि औज़ारनि जी डिज़ाइन कीअं ठहंदी आहे, यानी उहे उन जूं डिज़ाइनियूं कहिड़ियूं कहिड़ियूं हूंदियूं आहिनि, ऐं उन खां बाद में उहे असांजा औज़ार जेके हूंदा आहिनि उहे कहिड़ा हूंदा आहिनि, जीअं आईनो थी वियो, कैमरा थी वई, दूरबीन जहिड़ियूं टेक्नोलॉजियूं जेके आहिनि उहे कीअं ठहनि थियूं। प्यारा वारो, हींअर असीं हलूं था पंहिंजो टॉपिक जे तरफ़। सभ खां पहिरीं असीं कुझु एग्ज़ाम्पल्स ॾिसंदासीं, ऐं ही पहिरीं जेका तस्वीर आहे इहा ऑलरेडी असां प्रीवियस लेक्चर में डिस्कस करे आयासीं त हीअ जेका पिक्चर आहे प्यारा ॿारो, इहा हिकिड़ी पुल आहे जेका सखर ऐं रोड़ीअ खे पाण मिलाईंदी आहे, जंहिंखे असां लैंसडाउन ब्रिज चवंदा आहियूं। हाणे इन जो जेको शेडो आहे, इन जो जेको अक्स आहे, उहो हिन सिंधू दरिया ते ठहे थो। असांखे ईअं थो महसूसु थिए त ॼण हेठों बि साॻी पुल ठहियल आहे, पर हक़ीक़त छा आहे त हेठों हीअ पुल न आहे ठहियल, सिर्फ़ु हिन जो पाशो हिते असांखे पाणीअ में नज़र अचे थो। उन खां बाद में प्यारा ॿारो, ही जेको अक्स असांखे नज़र अचे थो, इहो छाजे करे थो अचे, इहो रिफ्लेक्शन ऑफ लाइट जे करे थो अचे, यानी लाइट हिन पाणीअ ते लॻी करे मुड़े थी, ऐं उन जे करे जेको आहे त ही असांखे अक्स जेको आहे उन पुल जो नज़र अचे थो। या उन खां बाद में जॾहिं असीं आईनो ॾिसंदा आहियूं त असांखे पंहिंजो ई अक्स उहो नज़र ईंदो आहे, ठीकु आहे। हाणे उहो असांखे पंहिंजो पाण जेको आईने में नज़र अचे थो उहो कीअं थो अचे, उन में बि लाइट जो जेको आहे वॾो दख़ल आहे। तो लाइट जे ज़रिए ई असांजो जेको पाशो आहे, असांजो जेको शेडो आहे, उहो आईने में ठही पवे थो। या उन खां बाद में प्यारा ॿारो, तव्हां ॾिठो हूंदो नंढपण में त उन में छा थींदो आहे त हिकिड़ो ॿारु जेको आहे उहो आईनो खणी करे वेंदो आहे ॿाहिरि, ऐं जॾहिं सिज ते उनखे रखंदो आहे त सिज जे लाइट जी जेका रिफ्लेक्शन थींदी आहे उहा उन आईने जे थ्रू जेको आहे कंहिं कमरे में लॻाईंदो आहे, ऐं उते जेको आहे असांखे कमरे में बि जेको आहे सिज जी लाइट जेका आहे उहा नज़र ईंदी आहे, ठीकु आहे। इन जो एग्ज़ाम्पल असां हिन तरीक़े सां बि खणी सघूं था त मिसाल जे तौर ते जीअं हीअ हिन ॿार खे हिते जेको आहे त टॉर्च आहे, ऐं उन खां बाद में हीअ जेको ॿियो ॿारु आहे उन जे हथ में जेको आहे त हिकु आईनो आहे, ऐं उन खां बाद में छा थो करे, हीउ ॿारु उन आईने ते जेको आहे त टॉर्च हणे थो, उनजी लाइट हिन आईने ते लॻे थी त उहा हितां मोट खाई करे कंहिं स्क्रीन ते पवे थी। अहिड़े नमूने सां जेको आहे त असां पंहिंजे घरनि में प्रैक्टिकल करे बि ॾिठो आहे त जीअं नंढा ॿार ॿाहिरि जेको आहे त आईनो खणी वेंदा आहिनि, ऐं उहो सिज ते रखंदा आहिनि, त उनजी जेका मोट हूंदी आहे लाइट जी उन आईने खे लॻी करे
उहा असांजे कमरे ताईं या असां ताईं पहुचंदी आहे। ठीकु आहे। तो प्यारा ॿारो हाणे सम्झूं था त लाइट बेसिकली मोटे कीअं थी ऐं इन जे पोयों जी जेका साइंस आहे उहा छा आहे। ठीकु आहे। तो सभ खां पहिरियों प्यारा ॿारो मिसाल जी तौर ते असां हिते ही हिकिड़ो जेको आहे सरफेस खयों आहे जंहिंखे मिसाल जे तौर ते असां चऊं था हीअ असांजो मिरर आहे यानी आईनो आहे। हाणे ही आईनो आहे उन खां बाद में हिकिड़ी ॻाल्हि हिते ज़हन नशीन करे छॾिजो प्यारा ॿारो त हिते असां हिकिड़ी इहा लाइन ड्रॉ था कयूं जेका असांजी हिकिड़ी इमेजिनरी लाइन आहे यानी ख़्याली लाइन आहे। हाणे हिन ख़्याली लाइन खे छा था चऊं, इन ख़्याली लाइन खे असां चवंदा आहियूं नॉर्मल। जेकॾहिं नॉर्मल जी डेफिनेशन ॾिसूं त हुन में चए थो अ लाइन दैट परपेंडिकुलर टू द सरफेस इज़ कॉल्ड नॉर्मल लाइन। चए थो हिकिड़ी लाइन जेका कंहिं सरफेस सां जेको आहे परपेंडिकुलर हुजे उनखे असां छा चवंदा आहियूं, नॉर्मल लाइन चवंदा आहियूं। ठीकु आहे। हाणे हिन लाइन ऐं हिन सरफेस जे विच में जेका एंगल ठहंदी प्यारा ॿार उहा 90 डिग्री हूंदी, चाहे हिन तरफ़ खां ॾिसो या हिन तरफ़ खां ॾिसो। हाणे उन खां बाद में प्यारा ॿारो कोई असां हिकिड़ो सोर्स खणूं था, मिसाल जे तौर ते सिज आहे। हाणे सिज मां छा थो थिए त इन मां कुझु लाइट जा जेके शुआव आहिनि, लाइट जा जेके किरण आहिनि उहे अचनि था। ही जेके शुआव प्यारा ॿारो आईने ते अची करे पिया, हाणे इन शुआनि खे यानी जेके असांजा उन सोर्स मां शुआ अचनि था इन्हनि खे चइबो आहे इंसीडेंट रे यानी ईंदड़ शुआव। ठीकु आहे। उन खां बाद में छा था थियनि त ही जेके शुआव आहिनि प्यारा ॿार उहे हिन मिरर ते लॻी करे आईने ते लॻी करे छा था थियनि, मोट था खाइनि। हाणे ही जेके मोट खाई विया शुआव उन्हनि खे छा था चऊं असां, उन्हनि खे चवंदा आहियूं असां रिफ्लेक्टेड रेज़। ठीकु आहे। हाणे जेके शुआव अचनि था कंहिं सोर्स मां उनखे छा चवंदासीं, इंसीडेंट रेज़। ऐं उन खां बाद में जॾहिं उहे शुआव वरी कंहिं सरफेस सां, कंहिं मिरर सां या कंहिं बि स्मूथ जेको आहे त ऑब्जेक्ट सां लॻी करे उतां जॾहिं मोट खाई वापसि थींदा त उन्हनि शुआनि खे असां चवंदासीं रिफ्लेक्टेड रेज़, रिफ्लेक्टेड रेज़। ठीकु आहे। तो हाणे जेकॾहिं असां रिफ्लेक्शन ऑफ लाइट जी डेफिनेशन जे तरफ़ हलूं प्यारा ॿारो त उन जी डेफिनेशन में चवे थो द बाउंसिंग बैक अ रे ऑफ लाइट इनटू द सेम मीडियम व्हेन इट स्ट्राइक्स अ सरफेस इज कॉल्ड रिफ्लेक्शन ऑफ लाइट। चए थो रोशनीअ जो हिकु शुआव कंहिं सतह सां टकराइजे जॾहिं मोट खाए थो तंहिंखे रोशनीअ जी मोट चइजे थो। जीअं असां हिन मिसाल में ॾिठोसीं त कंहिं सोर्स मां हिकिड़ो शुआव आयो, कंहिं सतह सां टकरायो, टकराइजण खां बाद में उन छा कयो, उन मोट खाधी। ठीकु आहे। त हिन प्रोसेस खे, हिन शइ खे असां चवंदासीं रिफ्लेक्शन ऑफ लाइट यानी लाइट जी या रोशनीअ जी मोट। ठीकु आहे प्यारा ॿारो। उन खां बाद में हाणे थोरो असां अॻिते हलूं था त हिन रिफ्लेक्शन ऑफ लाइट जा कुझु लॉज़ बि हूंदा आहिनि, कुझु कानून बि आहिनि त कहिड़नि कानून जे मूजिबि जेको आहे त असांजी लाइट जेका आहे उहा रिफ्लेक्ट थिए थी। हाणे उन्हनि खे प्यारा ॿार सम्झण जी कोशिशि कंदासीं त चवे थो लॉ ऑफ रिफ्लेक्शन। ठीकु आहे। हाणे इन में असां वटि ॿ लॉज़ आहिनि, हिकु आहे फर्स्ट लॉ ऑफ रिफ्लेक्शन, ॿियो आहे असांजो सेकंड लॉ ऑफ रिफ्लेक्शन। हाणे जेकॾहिं असां फर्स्ट लॉ ऑफ रिफ्लेक्शन जे बारे में थोरो डिस्कस कयूं प्यारा ॿारो त इन में हाणे असां ॾिसंदासीं त प्यारा ॿारो हीअ असां वटि हिकिड़ी नॉर्मल लाइन आहे। ठीकु आहे। उन खां बाद में जॾहिं असां ॾिसंदासीं त हीअ जेका इंसीडेंट रे आहे जेका कंहिं सोर्स मां शुआव निकितो आहे उहो अची करे जॾहिं हिन सरफेस सां टकराइजे थो त उहो हिन नॉर्मल ऐं हिन रे जे विच में का न का एंगल ठाहे थो। त जेकॾहिं असां ॾिसंदासीं त हिते असांजी हिकिड़ी एंगल ठहींदी। हाणे उन एंगल खे जेको आहे असां चवंदासीं इंसीडेंट एंगल। हाणे हीउ जेको शुआव आहे, हीउ जेको रे आहे उनखे छा था चऊं, इंसीडेंट रे। ऐं हीअ जेका एंगल ठहंदी, जेको ईंदड़ शुआव, ईंदड़ किरणो ऐं उहो नॉर्मल सां जेका एंगल ठाहे थो उनखे असां चऊं था इंसीडेंट एंगल। ठीकु आहे प्यारा ॿारो। तो प्यारा ॿारो उन खां बाद में साॻे शुआव जे मोट जी असां जेकॾहिं ॻाल्हि कंदासीं त नॉर्मल त असांजो साॻियो ई आहे। उन खां बाद में छा थो थिए, जॾहिं ही किरणो हितां मोट खाई करे वापसि वञे थो त पोइ छा थो थिए, वरी जेकॾहिं असां ॾिसंदासीं त हिन नॉर्मल ऐं उन रे जे विच में बि हिते असांजी हिकिड़ी एंगल ठही पवंदी। ठीकु आहे। हाणे उन एंगल खे वरी असां चवंदासीं रिफ्लेक्टेड एंगल। ठीकु आहे। हाणे जॾहिं ही रे आहे त उनखे था चऊं असां रिफ्लेक्टेड रे, ऐं जॾहिं इहो ई रे वरी असांजी एंगल ठाहे थो कंहिंसां नॉर्मल सां त तॾहिं असां उन एंगल खे चवंदासीं वरी रिफ्लेक्टेड एंगल। ठीकु आहे। त प्यारा ॿारो उन खां बाद में हिकिड़ी ॿी शइ तव्हांजे ज़हन में हुजणु घुरिजे त ही जेके असांजूं ॿ एंगल्स आहिनि यानी इंसीडेंट एंगल ऐं रिफ्लेक्टेड एंगल, इहे ॿई असांजूं सेम हुजणु घुरिजनि। जेकॾहिं इंसीडेंट एंगल असांजी 30 डिग्रीअ जी आहे त रिफ्लेक्टेड एंगल बि असांजी 30 डिग्रीअ जी हुजणु ज़रूरी आहे। अगरि जेकॾहिं इंसीडेंट एंगल असांजी 20 डिग्रीअ जी आहे त रिफ्लेक्टेड एंगल बि 20 डिग्रीअ जी हूंदी।
यानी हिननि ॿिन्ही जो जेको रेशो आहे उहो 1/1 वारो हूंदो, यानी जेका एंगल असांजी इंसिडेंट जी हूंदी उहा एंगल असांजी जेको आहे रिफ्लेक्टेड रे जी हूंदी। ठीकु आहे प्यारा ॿारो। त हाणे जेकॾहिं असां हिन जी फर्स्ट लॉ जी तरफ़ हलूं त फर्स्ट लॉ में चवे थो द एंगल ऑफ इंसिडेंस इज इक्वल टू द एंगल ऑफ रिफ्लेक्शन इज आल्सो नोन एज फर्स्ट लॉ ऑफ रिफ्लेक्शन। ठीकु आहे प्यारा ॿारो। त यानी जेका इंसिडेंट एंगल आहे प्यारा ॿारो उहा ऐं जेका रिफ्लेक्टेड एंगल आहे यानी रिफ्लेक्टेड रे जी जेका एंगल थींदी उहे ॿई असांजी छा हूंदियूं, सेम हूंदियूं, तंहिंखे असां चऊं था फर्स्ट लॉ ऑफ रिफ्लेक्शन। उन खां बाद में हिनखे असां हिन तरीक़े सां लिखंदासीं त एंगल ऑफ इंसिडेंट इज इक्वल टू द एंगल ऑफ रिफ्लेक्शन। तो उन खां बाद में प्यारा ॿारो हींअर असीं हलूं था वरी सेकंड लॉ जे तरफ़। हाणे सेकंड लॉ में वरी असां जेको आहे ॾिसंदासीं प्यारा ॿारो त जेकॾहिं असां ॾिसूं हाणे इंसिडेंट एंगल इंसिडेंट रे जे बारे में त हीउ जेको इंसिडेंट रे आहे उहो ऐं उन खां पोइ हीउ जेको असांजो नॉर्मल आहे उहो ऐं उन खां बाद में जेको असांजो रिफ्लेक्टेड रे आहे उहो, उहे टई कंहिं हिकिड़ी पॉइंट ते मीट करनि था, हिकिड़ी पॉइंट ते मिलनि था। ठीकु आहे, यानी इन टिन्ही जे मिलण जी जेका पॉइंट आहे उहा हिकिड़ी हुजणु ज़रूरी आहे। इनखे असीं चवंदासीं सेकंड लॉ ऑफ रिफ्लेक्शन। तो इन जी स्टेटमेंट में चवे थो द इंसिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे एंड द नॉर्मल टू द रिफ्लेक्टिंग सरफेस ऑल लाई इन द सेम प्लेन is also known as second law of reflection। तो यानी जेकॾहिं असांजी इंसिडेंट रे आहे ऐं रिफ्लेक्टेड रे आहे ऐं उन खां बाद में नॉर्मल आहे, उहे टई जेके आहिनि त कंहिं बि सरफेस जी हिकु पॉइंट ते अची करे जेकॾहिं मिलंदा त उनखे असीं चवंदासीं सेकंड लॉ ऑफ रिफ्लेक्शन। ठीकु आहे। तो अहिड़े नमूने सां प्यारा ॿारो हिन लेक्चर खे हिते असां ख़तमु था कयूं। इनशाला नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।